मेहमान खातून फीलिंग के भली कर जेका तमाम परे खां आयल आहे संदसि हड़ताड़ियुनि खे छॾियो ॿुधो संदसि थोरा हितां आहियूं जो असां अफ़सोस सां चवण बि चइजे थो त सिंध में रही करे असांखे एतिरी लतीफ़ सां मोहबत कोन थी असांखे इहो शौक़ु पैदा कोन थियो त असीं उनजो राग सिखूं हीअ किथां हली आहे फीलिंग ऐं राग जंहिंमें PhD करे पई ॻाए पई जस हुजेसि शाबस हुजेसि असीं थोरा हितां आहियूं वीचारो अचर शाबस पंहिंजे ॻोठ जो पंहिंजे टंडवादम जो पाण सभु सुञाणूं ऐं संदसि टीम जेका बि तव्हां हींअर मथे ॾिठी स्टार्ट करण इन सोसाइटी जी हुननि जी महिनत एतिरो रंग लाहे सघे थी त हेॾा वॾा प्रोग्राम ब्राह्मणाबाद खे एतिरो उजागर कयईं इन खां सवाइ सांगड़ जा ॿिया मार्ग मथे खणाए पियो ज़ाहिर कराए पियो जेके असांखे जेके सांगड़ में वेठा आहियूं उन्हनि खे कान्हे ख़बर ही लाहौर ताईं हुनखे पहुचाए आयो आहे इस्लामाबाद ताईं हुनखे पहुचाए आयो आहे इहा ॻाल्हि साबित करे थी इहो पैगाम आहे तव्हां असां सभिनी लाइ सिर्फ़ु टंडवादम लाइ न पर पूरी सिंध लाइ ऐं सिंध जी साञाइबंद सुञाणवंद धुर लाइ इहो पैगाम आहे त जेकॾहिं हिकिड़ी नंढड़ी टीम उहा एतिरो कमु करे सघे थी त पोइ जेकॾहिं ॿिया मानी मच्छी वारा ऐं पहुच वारा माण्हू जेकॾहिं साथ ॾियनि ऐं अहिड़े क़िस्म जी सोच रखनि त उहो ॾींहुं परे कोन्हे त असांजी सिंध वरी साई थी पवे जेका हिन वक़्तु वीचारी सुकल शाखुनि ऐं वाहन वारी पुछड़ी वारो हाल असांजी सिंध जो पाए लतीफ़ सरकार खां सवाइ असांजी सकाफ़त अधूरी आहे अॼु नंढड़ो मेड़ ॾिसी आया श्री सहाय थींदा ॾिहाड़े ॾेठि मथो ॾी पसी लहस न लुछिया सड़िया मथे सच संदा ॻिचिन गच वीचारनि उञाया ऐं कुझु दोस्त असांजा आया आहिनि कुझु प्रोग्राम सुभाणे आहिनि आचर वारनि जा पर सभिनी प्रोग्राम में जीअं अॼु घोड़नि जा असांजा शौक़ीन आया आहिनि अॼु कबड्डी रांदि आहे घोड़नि जो डोड़ आहे शाम जो 3 बजे खां सुभाणे बकरियुनि जी नुमाइश आहे ऐं मलाखड़ो आहे धगनि जा मुक़ाबिला आहिनि पर सभिनी आयल असांजा जेके आयल आहिनि जेके ईंदा सभिनी जी महिरबानी ऐं सभिनी खे भली कार उन खां सवाइ तव्हां जेके हींअर दोस्त हिते आया आहियो नंढड़े सद ते उन्हनि सभिनी जी महिरबानी ऐं हिन खां पोइ बि असां सभई गॾिजी जेके हिते आयल आहियूं उहे बि ऐं जेके असांजा दोस्त हिते हींअर कोन्हनि उन्हनि खे असीं चऊं इहो वचन करियूं त सिंध जे तरफ़ां जेको बि असांखे सॾु थिए त उनखे लबैक चई ऐं जहिड़े बि हाल में हुजूं उहो सॾु ॾियो इहो असां ते फ़र्ज़ु आहे तव्हां असां सभिनी ते ऐं इहो बि वाज़े करियां त सिंध में रहंदड़ जेके बि क़ौमूं आहिनि उहे असांजूं आहिनि सिंधी आहिनि ख़ासि करे मसूर गोरीअ जे अचण खां पोइ आऊं इहो ज़ोर भरे चवां त उर्दू ॻाल्हाईंदड़ हाणे मुहाजिर कोन्हनि उहे बि असांजा सिंधी आहिनि इन करे सिंध में रहंदड़ सभिनी जो फ़र्ज़ु आहे त सिंध जे बारे में सिंध जी सकाफ़त हुजे सिंध जो जेको बि सॾु थिए उन में भरपूर हिसो वठनि ऐं असां सां गॾिजी बीहनि असीं सां गॾु आहियूं ऐं उमेद बि रखूं था त हिन खां पोइ सभु जा सभु सिंध में रहंदड़ माण्हू सभु सिंधी असांखे ऐं सिंध में जेको बि सिंध जे बारे में सिंध जे लाइ सॾु करे त उनखे सॾ में सॾु ॾियूं ऐं भरपूर हिसो वठूं तव्हां सभिनी जी महिरबानी तव्हांखे मीडिया जेके हिते असांजे मीडिया मौजूदु आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे या प्रिंटिंग मीडिया आहे